अस्सलाम वालेकुम, वेलकम टू कैरियर कॉर्नर। दिस इज़ माजिद हुसैन। अच्छा, जीअं त तव्हां ख़बर आहे त असां लेक्चर सीरीज़ शुरू कई आहे, डेमो क्लासिस थी चुका आहिनि। त असांजो लेक्चर फर्स्ट आहे पाकिस्तान अफेयर्स जी सीरीज़ जो, जेको असां हिस्ट्री पोर्शन डिवाइड कयोसीं। हुनजो जीअं त मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो हो, जॾहिं सिलेबस टुडे हुयोसीं असां ब्रेक डाउन कयोसीं, त इंडस वैली सिविलाइज़ेशन मां बि कॾहिं कॾहिं हिकु सुवालु अची वेंदो आहे। सही आहे, हिस्ट्री जो इहो पोयों पोर्शन आहे, काफ़ी पोइते आहे, माण्हू कवर न आहिनि कंदा। त हिकिड़ो सुवालु कॾहिं बि अची वेंदो आहे, छो जो हिकिड़ो बि MCQs मैटर करे थो। त इंडस वैली सिविलाइज़ेशन हिकिड़ो टॉपिक आहे जस्ट, ऐं उन जूं 10-15 पॉइंट्स कवर करण में को मुश्किल ॻाल्हि न आहे, त हीअ बि कवर थियल हुजे। ऐं उनखां पोइ असां वरी अॼु ई जेको आहे हिकिड़ो ॿियो टॉपिक, जेको मोहम्मद बिन क़ासिम जे बारे में या अरब्स जेकॾहिं इन्वेड थिया राजा ॾाहिर जे दौर में, त उनजे बारे में बि हिकिड़ो हिकु अधु MCQs अची थो वञे टेस्टनि में। त इहे शयूं ॿई टॉपिक्स अॼु असांजे लेक्चर 1 जो जेको आहे हिसो आहिनि। त इहे असां अॼु कवर था करे वठूं। त इंडस वैली सिविलाइज़ेशन, जीअं इंडस आहे असांजो, इंडस चइबो आहे असांजे सिंधु दरिया जो हिकिड़ो ॿियो नालो आहे। त इंडस वैली सिविलाइज़ेशन जेका आहे असांजी साउथ एशिया जे पोर्शन ते जेका आहे स्प्रेड थियल हुई, मोस्टली जेका आहे सिंधु दरिया जे किनारनि ते। त हीअ जेके आहिनि माण्हू जेके आहिनि काफ़ी टाइम पुराणा आहिनि। सही आहे, त असां मोस्टली प्राइमरी स्कूलनि खां वठी पढ़ंदा अचूं था, त हीअ असांजी घणी साल पुराणी आहे। असांजी सकाफ़त कल्चर हीअ असांजी 5000 साल पुराणी आहे। त हीअ असांजो पोइते इंडस वैली सिविलाइज़ेशन केतिरो पोइते वई हले, 5000 साल पुराणो। त जीअं त हीअ जेके आहिनि रिवर्स जे जेके आहिनि किनारनि ते पाणी जे वेझो रहनि पिया, त हिन जी जेका आहे ऐं आहिनि बि 5000 साल पुराणा। त हिन जो जेको मेन प्रोफेशन हुयो, त उहो हुयो असांजो राखी पोकी। सही आहे, त उहा हुई असांजी एग्रीकल्चर। सही आहे, एग्रीकल्चर। सही, हर ज़माने में हर हिकु जो जेका आहे माण्हुनि जो पंहिंजो रिलीजन आहे, हर हिकु पंहिंजे जेके आहिनि देवताउनि जी पूॼा कंदा आहिनि। सही आहे, त हिन जेके इंडस वैली सिविलाइज़ेशन जा माण्हू हुया, त उहे छा जी पूॼा कंदा, त इहो करे करे MCQs अची थो वञे। त उहे पूॼा कंदा हुया मदर गॉडेस जी, कंहिंजी, मदर गॉडेस जी। अच्छा, जंहिंखे कॾहिं कॾहिं ॿुधाइण जे लाइ ॾेई छॾींदा आहिनि, उनखे चइबो आहे कल्ट ऑफ शिवा। सही आहे, त असांजूं माना इंडस वैली सिविलाइज़ेशन जूं 2-3 पॉइंट्स थी वियूं। त हिकिड़ो त 5000 साल पहिरियों हुयो। सही आहे, उनखां पोइ हिन जो प्रोफेशन एग्रीकल्चर हुयो। उहो मदर गॉडेस जी जेका आहे छा कंदा हुया, पूॼा कंदा हुया। ठीकु थी वियो। उनखां पोइ हिन जा जेके मेन शहर हुया इंडस वैली सिविलाइज़ेशन जा, उहे त जाम हुया, पर मेन जेके असांजा आहिनि उहे कहिड़ा आहिनि, मोहनजो दड़ो। सही आहे, उनखे छा चइबो आहे, कॾहिं कॾहिं ॾेई छॾींदा आहिनि। सही आहे, माउंट ऑफ डेड। सही थी वियो। ऐं तव्हांजो हड़प्पा। सही, वरी ॿी मोस्टली पॉइंट अचे थी पई, जेको इंडस वैली सिविलाइज़ेशन जे बारे में MCQs निकिरंदा आहिनि, त उहो इंडस वैली सिविलाइज़ेशन जो जेको मेन जेको शहर आहे मोहनजो दड़ो, उहो कंहिं लधो, त उन जा 2 MCQs आहिनि। सही आहे, इंपॉर्टेंट। हिकु त एक्सकवेशन कंहिं कराई, ऐं ॿियो उहा साइट लधी कंहिं। त साइट असांजी लधी, सही आहे, साइट लधी असांजी रखलदास बनर्जी। सही आहे, उहा साॻी 1922 में। त पोइ एक्सकवेशन जो हुकुम जेको आहे, एक्सकवेशन कंहिं कराई, उहा असांजी कराई जॉन मार्शल। उहा कंहिं कराई, जॉन मार्शल। सही आहे, हे 2 पॉइंट्स जेके आहिनि तव्हांजूं 1922 में थी वियूं। सही आहे, हाणे जॾहिं एक्सकवेशन थी, त असांजूं डिफरेंट रिमेन्स मिलिया असांखे, उनजो रहण सहण कीअं हो, उनजो कीअं हो। सही आहे, उनजी एतिरी डीप में नथा वञूं असां, बस कुझु शयूं असांखे ज़हन में हुजनि, अगरि अची वञे त ठीकु आहे। त उते असांजो पहिरियों त ग्रेट बाथ लधो हुयो। सही आहे, हिकिड़ो वॾो ग्रेट बाथ हुयो, जंहिंमां असां माना चवंदा आहियूं त उहे ॾाढा सिविलाइज़्ड हुया, उनजो सुठो ड्रेनेज सिस्टम हुयो। सही आहे, ऐं हिकिड़ो मोस्टली MCQs ईंदो रहंदो आहे, त हिकु जेका डांसिंग गर्ल लधी वई हुई। सही आहे, डांसिंग गर्ल जो जेको स्टेचू लधो वियो हुयो, डांसिंग गर्ल जो स्टेचू लधो हुयो, त उहो जेको आहे उहो छाजो ठहियलु हुयो, उहो ठहियलु हुयो छाजो, ब्रॉन्ज़ जो। ऐं छाजो ठहियलु हुयो, ब्रॉन्ज़ जो। इन जे करे इनखे ब्रॉन्ज़ एज सिविलाइज़ेशन बि चइबो आहे, ब्रॉन्ज़ एज सिविलाइज़ेशन। सही आहे, हाणे इंडस वैली सिविलाइज़ेशन जा माण्हू 5000 साल पुराणा हुआ, त इन जे करे उन्हनि खे कुझु मैटर्स जी ख़बर हुई, कुझु जी न ख़बर हुई। हाणे हिननि खे कापर जे बारे में, गोल्ड जे बारे में, सिल्वर जे बारे में, इन सभिनी शयुनि जे बारे में ख़बर हुई, पर ही अनअवेयर हुया छा जे बारे में, आयरन जे बारे में इनखे ख़बर हुई। ॾाढो MCQs ईंदो रहंदो आहे, त इंडस वैली सिविलाइज़ेशन जा माण्हू छा जे बारे में अनअवेयर हुया, त ही हुया आयरन जे बारे में अनअवेयर हुया। सही आहे, त हिन जी जीअं एग्रीकल्चर पढ़ियोसीं, त हीअ एग्रीकल्चर जो प्रोफेशन हुयो, त अची सघे थो त हिन जो मेन जेको आहे क्रॉप कहिड़ो हुयो, त हू जेका आहिनि हिकिड़ी कणिक कंदा हुया, ऐं ॿियो जव कंदा हुया। सही आहे, बार्ले, उहे कहिड़ा छा कंदा हुया, बार्ले कंदा। सही आहे, जीअं हर हिक खे पंहिंजी हिकिड़ी लैंग्वेज आहे, स्क्रिप्ट आहे कम्युनिकेशन जो, त इंडस वैली सिविलाइज़ेशन जे जेका माण्हू हुया, उन्हनि जो स्क्रिप्ट हुयो उन्हनि जो ड्रेविडियन।
सही, इहो ॾाढो MCQ ईंदो रहंदो आहे त इंडस वैली सिविलाइज़ेशन जे माण्हुनि जो छा हुयो, स्क्रिप्ट कहिड़ो हुयो, त उहो हुयो असांजो छा, ड्रेविडियन। सही थी वियो। बसि हीअ आहिनि असांजो इंडस वैली सिविलाइज़ेशन जो 10 पॉइंट्स। सही आहे, त हिकिड़ो बि को बि हिन मां MCQs खणी करे ॾेई सघनि था। त हीअ असांजो हिकिड़ो टॉपिक असांजो कवर थी वियो लेक्चर 1 जो। हाणे असां अचूं था उन खां पोइ 712 ते। सही आहे, जीअं असां हिनखे हिस्ट्री पोर्शन खे डिवाइड कयो होसीं 712 खां असां वरी ऑनवर्ड्स वधंदासीं मुग़ल एरा तरफ़ 1526 ताईं। त विच में डिफरेंट डायनेस्टीज़ ईंदियूं, उहे त अॼु कान कवर थी सघंदियूं। सही आहे, लेक्चर जी ड्यूरेशन वधी वेंदी आहे। त हाणे असां सिर्फ़ु हिकिड़ो ॿियो टॉपिक हिन सां गॾु कवर कयूं था, उहो आहे मोहम्मद बिन क़ासिम जो। सही आहे, मोहम्मद बिन क़ासिम अरब हुयो। सही आहे, त हीउ जेको आहे असांजे जॾहिं 712 में हिते आयो हुयो सिंध में, सब कॉन्टिनेंट में, जेका पहिरीं एक्सप्रेशन, त हिते असांजी हुकूमत कंहिंजी, त उहा हुई राजा ॾहर जी। ऐं राजा ॾहर कंहिंजो हुक्मरान हो, त उहो हुयो ब्राह्मण समाज जो। सही आहे, ब्राह्मण समाज जो। सही आहे, हीउ कॾहिं आयो? सही आहे, पहिरियों त हिन जे बारे में इंफॉर्मेशन थोरी, त हीउ आयो 695 में, 695 में सॉरी। ऐं हीउ जेका आहे 712 ते सिंध में आयो, माना सब कॉन्टिनेंट में आयो। सही आहे, 712 में आयो। ऐं किथे आयो? हीउ आयो देबल जे पोर्ट ते। सही आहे, देबल जे पोर्ट ते आयो। किथे आहे उहो? ठठे साइड। सही, हू हुते लथो, सही आहे। हीउ हिन जे बारे में काफ़ी जेके आहिनि, जेके शयूं आहिनि उहे डिस्क्रिप्टिव में आहिनि, त हीउ छो आयो, ट्रेड जो मसइलो हुयो, कीअं राजा ॾहर जेके आहे उन्हनि जे माण्हुनि खे जेको आहे हिते रोकियो हुयो, उहो असांखे उनजी में डिस्क्रिप्टिव वे में वञण जी ज़रूरत न आहे, छो जो असांखे MCQs कवर करणा आहिनि। त इन जे करे हे मेन पॉइंटूं आहिनि। त मोहम्मद बिन क़ासिम कॾहिं जायो? त हीउ जायो 695 में, ऐं हीउ जेको आहे 712 में हिते आयो। सही, 712 में आयो। त हीउ आयो कंहिंजे चवण ते? हीउ आयो हुयो, हीउ पंहिंजे चाचे हजाज बिन यूसुफ जे चवण ते आयो। हाणे हजाज बिन यूसुफ केरु हुयो? हजाज बिन यूसुफ हुयो इराक जो गवर्नर। सही, इराक जो गवर्नर हुयो, हाणे मोहम्मद बिन क़ासिम नेफ्यू बि हुयो, इहो क्वेश्चन ईंदो आहे। त हजाज बिन यूसुफ सां मोहम्मद बिन क़ासिम जो छा रिश्तो हुयो? त हीउ नेफ्यू बि हुयो, ऐं ॿियो हीउ सन इन लॉ बि हुयो हजाज बिन यूसुफ जो। सही आहे, त हीउ बि MCQ थी वियो। हाणे हजाज बिन यूसुफ छा हुयो? इराक जो गवर्नर हुयो। ऐं उन वक़्तु जेका आहे पूरी कैलिफेट कहिड़ी हुई असांजी? वलीद बिन अब्दुल मालिक हुयो। सही आहे, उहो असां एतिरो डिटेल में नथा वञणु चाहियूं। सही आहे, उनखां पोइ जेको आहे हिन जेको आहे 712 में सिंध फतह कई, पर 712 सिंध उन टाइम मुल्तान ताईं हुई, त हीउ मुल्तान ते हिनखे पुॼण जे लाइ 714 थी वियो। सही आहे, कॉन्क्योर्ड मुल्तान टिल 714, इहो बि MCQ ईंदो रहंदो आहे। कॉन्क्योर्ड मुल्तान टिल 714। सही आहे, त इहो उतां। सही आहे, उनखां पोइ हिनखे वरी जॾहिं कैलिफेट चेंज थी वियो, त कैलिफेट आयो सुलेमान। सही, सुलेमान कैलिफेट आयो। जॾहिं कैलिफेट सिस्टम पोइ हिते चेंज थी वियो, वलीद बिन अब्दुल मालिक हले वियो, त हिन हुनखे वापसि घुरायो। सही आहे, वापसि घुरायो। ऐं उनखां पोइ वरी हिन जो इराक जे जेल में, इराक जे प्रिज़न में हिनखे मारियो वियो, टार्चर सेल में, टार्चर्ड टू डेथ। सही, त हीअ बस जस्ट मेन पॉइंट आहिनि मोहम्मद बिन क़ासिम जूं, वधीक डिटेल में वञण जी ज़रूरत न आहे। सही आहे, त कहिड़ियूं आहिनि? त कॾहिं जायो? 695 में जायो। ऐं सिंध में कॾहिं आयो? सब कॉन्टिनेंट में पहिरियों हमलो कॾहिं कयईं, मतिलबु अरब्स कॾहिं आया फर्स्ट टाइम? त उहे 712 में आया। सही आहे, किथे आया? देबल जे बंदर ते आया, पोर्ट ते आया। सही आहे, उहो कहिड़ी साइड ते आहे? ठठे में आहे। सही आहे, कंहिं मोकिलियो हुनखे? सही आहे, त हजाज बिन यूसुफ जेको इराक जो गवर्नर हुयो। ऐं हजाज बिन यूसुफ ऐं मोहम्मद बिन क़ासिम जो छा जेको पाण में रिश्तो हुयो? त उहो पाण में जेको आहे नेफ्यू बि हुयो, ऐं हीउ हिन जो सन इन लॉ बि हुयो हजाज बिन यूसुफ जो। ऐं आयो कॾहिं हुयो? वलीद बिन अब्दुल मालिक जे दौर में, पर कैलिफेट सिस्टम जॾहिं सुलेमान थी वियो, पोइ हिते चेंज थी वियो, त उनखे वापसि घुरायो। सही आहे, कंहिंसां विढ़णु आयो हुयो? राजा ॾहर सां विढ़णु आयो। ब्राह्मण समाज हुई उन टाइम, डायनेस्टी हुई असांजी। ऐं आख़िर में उनजो मौत किथे थियो? इराक जे जेल में, ऐं उनखे टार्चर कयो, टार्चर टू द डेथ। बस जस्ट ही मोहम्मद बिन क़ासिम आहे। हीअ असांजा ॿ टॉपिक थी विया पहिरीं असांजा लेक्चर जा। सही, लेक्चर सीरीज़ हिस्ट्री जा, इंडस वैली सिविलाइज़ेशन थी वियो, मोहम्मद बिन क़ासिम थी वियो। इंशाल्लाह असां जेको लेक्चर 2 हूंदो, त उन में असां कवर कंदासीं डिफरेंट डायनेस्टीज़। सही आहे, इन खां पोइ कहिड़ी डायनेस्टी आई? गज़नवी, गोरी, स्लेव डायनेस्टी, सैयद डायनेस्टी, जेके सॼियूं डायनेस्टीज़ आहिनि टिल लोधी डायनेस्टी। सही आहे, त उहो असां हुन में ॿिए लेक्चर में कवर कंदासीं। पोइ असांजी वरी सीरीज़ हलंदी मुगल्स, ऐं उनखां पोइ असांजो वरी ब्रिटिश, ऐं उनखां पोइ असांजी पार्टीशन वग़ैरह। थैंक यू।